हर जस रे मना गाए ले ऐ मुंहिंजा मन उन्हीं परमात्मा जा उन्हीं हरि जा उन मालिक जा जस गुण गाए वठ सिफत साला कर। जेकॾहिं तूं उन्हीं परमात्मा जी सिफत साला न कंदे तां पोइ तोखे पछताइणो पवंदो। उन मालिक जा जस न ॻाईंदे उन्हीं जी बंदगी उन्हीं जी आराधना न कंदे तां तोखे पछताइणो पवंदो। अॻिते साहिब चवंदा जो संगी है तेरो, जेको तुंहिंजो सचो संगी आहे सचो साथी आहे उहो आहे परमात्मा जो नाम। उन खां अलावा कुझु बि तुंहिंजो न आहे। साहिब बख़्शिश कंदा वाणी में संपत रथ धन राज स्यो अत नेहो लगायो। जंहिं शइ सां तुंहिंजो हिन दुनिया में प्यार आहे, जंहिंसां तुंहिंजो नेह लॻो पियो आहे, जंहिंसां तूं जुड़ियो पियो आहे हिन संसार में, धन संपदा पदार्थ शयूं गाड़ियूं बंगला महल वध खां वध तुंहिंजी उन्हनि सां प्रीत आहे बंदा। पर याद रख काल फास जब गल परी सब भयो परायो। जॾहिं काल जा हथ तुंहिंजे गले में पवंदा सब भयो परायो। ही सभु हिते पिया हूंदा, सभु शयूं हिते हूंदियूं, सारो पदार्थ सारियूं शयूं सारी संपदा इन जा मालिक ॿिया बणिजी वेंदा। हिकिड़े पल में परायो थी वेंदो तुंहिंजो। साहिब चवंदा ऐं मुंहिंजा मन पंहिंजे मन खे सम्झाईंदे जगत खे उपदेश कंदा हर जस रे मना गाए ले उन हरि जा गुण गाए वठ। अगी पंक्ति शब्द जी गुरु तेग बहादुर साहिब महाराज बख़्शिश कंदा जान बूझ के बावरे तैं काज बिगाड़ियो। तुंहिंजो कम बिगड़ियल न हुयो, तूं पाण पंहिंजे हथनि सां बिगाड़ियो। परमात्मा तो ते राज़ी थियो, उन मालिक तो ते कृपा कई, तोखे इंसानी जन्म ॾिनो। जंहिं जन्म में मिलन परमात्मा सां सवलो आहे। भई प्रापत मां नुख देहुरिया पढ़ो जंहिंखे अचे थो। भई प्रापत रोज पढ़ंदा आहियूं पाठ में, पर थोड़ो समझण जी भी कोशिश कयूं। गोबिंद मिलन की ए तेरी वरिया, इहा ही तुंहिंजी उम्र आहे उन गोबिंद सां मिलण जी। अवर काज तेरे किते न काम मिल भज केवल नाम। बस इहो ही कम तुंहिंजे कम ईंदो, बाक़ी कम तुंहिंजे अचणो ही न आहे। साध संगत में अची करे नाम जपींदे ना इहे तुंहिंजा श्वास सफला थींदा। इन खां अलावा सभु तुंहिंजा श्वास अजाया आहिनि। सतनाम। पर असीं साध संगत में घटि ई न आहियूं। साध संगत जेकॾहिं ही उपराला हलन था पिया त माफ़ कजो, कॾहिं हिकिड़े ॾींहुं अगरि कोई कीर्तन करण वारो अगर 15 मिनट लेट कंदो आहे पहुचण में, त ॿिए दफ़े असीं वरी डबल ते अधु कलाक लेट करे ईंदा आहियूं। सतनाम इन जे लाइ के मतां अॼु बि लेट थींदी। मिल साध संगत भज केवल नाम। ई साध संगत में जेको हिकिड़ो हिकिड़ो श्वास असीं खणूं था पिया न, अगर ध्यान सां हाज़िर आहियूं हिते तां इहो श्वास सफलो थिए थो, अजायो कोन वञे थो। सतनाम। पर ध्यान कीअं हाज़िर थींदो? जॾहिं जपींदासीं। जे न जपींदासीं तां बि गैर हाज़िर थी वेंदासीं। जपींदा रहंदासीं प्रेम सां, अंदर में उन मालिक जी रहमत, उन जी कृपा शब्द जी उन सिमरन जो अंदर में थोड़ी बख़्शीश रहमत आहिस्ता आहिस्ता कटी थींदी वेंदी।
तव्हांजे लाइ कोशिशि कयो कि कोई बि हिकिड़ो बि श्वास जॾहिं जपण जो वारो अचे न मिस न थिए, अजायो न वञे। सतगुरु था चवंदा सास सास सिमरो गोबिंद मन अंतर की। श्वास श्वास सां जपणो आहे, पर जे न त घटि में घटि जेको श्वास जपण जो टाइम अचे थो न, उन टाइम त संगत सां मिली करे गॾिजी जपूं सतनाम सतनाम। और कोशिश इहा कयो आवाज़ भले हिते ताईं न अचे, असां ताईं तव्हां ताईं पहुचे, तव्हांजो आवाज़ तव्हांजे कन ताईं ज़रूरु पहुचे, इहा कोशिश हुजे। अचूं पाण पंहिंजे वीचार ते। सतगुरु चवनि था जान बूझ के बावरे तैं काज बिगाड़ियो, तुंहिंजो कमु बिगड़ियल न हुयो, तूं पाण बिगाड़े छॾियो। छो? तूं पाण कीअं बिगाड़ियो? ईअं बिगाड़ियो भई तुंहिंजी प्रीत लॻी दुनिया जे पदार्थनि सां, तुंहिंजी प्रीत जुड़ी धन सां, संपदा सां, तुंहिंजो काज हिते बिगड़णु शुरू थी वियो। जेका प्रीत लॻणी हुई निरंकार सां, उहा लॻी वई पदार्थनि सां। जेको ॾियण वारो उन सां न लॻी, जेके दातूं मिलियूं उन्हनि दातनि सां असीं लॻी वियासीं। सतनाम। दात प्यारी विसरिया दातार। इते तुंहिंजो कार्य बिगड़णु शुरू थी वियो बंदा। पाप करत सुख चयो नहीं नए गर्भ निवारे। और पाप कंदे तू न डप खाधो, न तोखे खौफ थियो, न तू जागे, न तू जागण जी कोशिश कई, और न ही तू अहिड़ो कोई कम कयो जंहिंजे करे तुंहिंजो मालिक जी दरगाह में माफ़ी मिले, बख़्शजी वञे, तुंहिंजा जन्म जन्मनि जा ई रोग कटिजी वञनि। पर बंदा साहिब गुरु तेग बहादुर साहिब महाराज चंदन बाणी में श्लोक में नाम में पढ़दा आहियूं, अज हू कच्छ बिगड़ियो नहीं। सतगुरु जी बाणी है। गुरु तेग बहादुर साहब महाराज पातशाह चंदा बाणी में भाई करणो हो तो सो ना कियो, परयो लोभ के फंद, नानक समयो रम गयो अब क्यों रोवत अंध। करण जे समय तो कुछ न कयो, जॾहिं वक्त निकिरी वियो, टाइम हली वियो, पोइ तू पछताईंदे बंदा। इन खां बहितर आहे तूं हिकिड़ो कमु कर, कहिड़ो? जंहिंसां तुंहिंजा कम सभई सिधा थियनि, जंहिंसां तुंहिंजा कम संवरजी वञनि, उहो कहिड़ो कमु आहे? जंहिं बिद गुर उपदेश सो सुन रे भाई। जंहिंसां तुंहिंजी बिद बणिजे, जंहिंसां तुंहिंजो कार्य सिधो थिए, उहा ॻाल्हि ॿुध। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? नानक कह त पुकार कह गहो प्रभ सरनाई। गुरु नानक साहिब वारों वार पुकार करनि था, समझाइनि था बार बार। छा समझाइनि था? गहो प्रभ सरनाई, उन प्रभु जी शरण पओ, उन मालिक जी शरण में अची वञ, ता तू बख़्शजी वेंदे। सतनाम वाहेगुरु करो गिरवा। सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु, सतनाम वाहेगुरु करो गिरवा। सतनाम वाहेगुरु। बस साथ संग जी इहो ई नाम अगर अंदर में वसी वियो त इन नाम सां ई जुड़ी प्रीत उहा निरंकार सां मिलाए छॾींदी। अॼु जो ई असांजो जेको टॉपिक आहे वो इहो आहे, सूरा सो पहचानिए जो लड़े दीन के हेत, पुरजा पुरजा कट मरे कबहू न छाड़े खेत। सूरवीरो ये कबीर साहब जी वाणी है। गगन दमामा बाजियो परो निशाने आओ। कबीर साहब चंदा भाई सूरवीरो जेको मज़लूमन जे लाइ, पंहिंजे धर्म जे लाइ, मस्कीन जे लाइ, गरीब जे लाइ, कंहिं उन गरीब जे लाइ जिनजी पहुच न हुजे, उनजे लाइ जेको विड़े थो न,
वो सूरवीर है। हाणे अगरि पाण हिते ॾिसंदासीं न, इन टॉपिक खे मुख रखंदे सब खां पहिरें शहीदनि जा सरताज गुरु अर्जन देव साहिब महाराज, गुरु तेग बहादुर साहिब महाराज, जंहिं धर्म जे लाइ सिर ॾेई ही धर्म बचायो। गुरु तेग बहादुर साहिब महाराज पातशाह सां गॾु जेके गुरु जा प्यारा हुया, भाई मतीदास, भाई सतीदास, भाई दयालदास जी, उन्हनि महान शहादत पाए करे ही धर्म बचायो। पर